मज़मून फ़िज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 14 बिलोरनि जा कुझु अहम इस्तिलाह सम इम्पॉर्टेंट टर्म्स ऑफ लेंसेज। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बिलोरनि जा कुझु अहम इस्तिलाह यानी सम इम्पॉर्टेंट टर्म्स ऑफ लेंसेज। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था। हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरियां असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं त हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद छा आहिनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं लर्निंग ऑब्जेक्टिव। पहिरीं पॉइंट में चवे थो त अंडरस्टैंडिंग द टाइप्स ऑफ लेंसेज यानी बिलोरनि जा क़िस्म सम्झणु। ॿी पॉइंट में चवे थो फेमिलराइज़ेशन विथ की टर्म्स यानी मुख्य इस्तिलाहनि सां वाक़फ़ियत करणु। टी पॉइंट में चवे थो त एक्सप्लोरिंग लेंसेज प्रॉपर्टीज़ यानी बिलोरनि जी ख़ासियत खे जाचणु। ऐं चौथी पॉइंट में चवे थो डेवलपिंग एनालिटिकल स्किल्स यानी तजज़ियाती महारतुनि खे वधाइणु। हीअ असां छो था पढ़ूं, वाई वी स्टडी दिस? तो इन जे लाइ चवे थो lenses play a crucial role in optics and are widely used in daily life. Studying important lens-related terms helps us understand how light behaves when passing through different mediums. चवे थो त लेंस ऑप्टिक्स में अहम किरदार अदा कनि था ऐं रोज़ानी ज़िंदगी में वॾे पैमाने ते इस्तेमालु थियनि था। लेंस सां लाॻापियल अहम इस्तिलाह पढ़ण सां असांखे उहा सम्झ मिलंदी त रोशनी मुख़्तलिफ़ ज़रियनि मां गुज़रंदे कीअं वर्ताव करे थी। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था। हिन टॉपिक में सभ खां पहिरीं असां लेंस खे ॾिसंदासीं त हीअ असां वटि हिकिड़ो कॉन्वेक्स लेंस आहे। पर आमतौर ते जेकॾहिं असां मिरर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त मिरर में जेकॾहिं असां ॾिठोसीं त कॉनकेव ऐं कॉन्वेक्स जेके मिरर हुया उन्हनि में असांखे जेको सेंटर ऑफ कर्वेचर मिले पियो उहो हिकु पियो मिले। जीअं हिते तव्हां कॉनकेव में ॾिसी रहिया आहियो ऐं हिते कॉन्वेक्स में बि असांखे सेंटर ऑफ कर्वेचर हिकु मिले पियो। पर जेकॾहिं हिते असां वरी लेंस जी ॻाल्हि कंदासीं त लेंस में इहे असांखे डबल मिलंदा यानी ॿ मिलंदा। उहो कहिड़े हिसाब सां? जीअं त हिन लेंस खे असां ॾिसूं त हीउ लेंस जेको आहे उहो ॿिनि स्फीयर लेंस जे मेलाप सां ठहियलु आहे। मिसाल जे तौर ते हीअ असां वटि हिकिड़ो स्फीयर आहे ऐं हीअ असां वटि वरी ॿियो स्फीयर थी वियो। तो सभ खां पहिरीं असां हीअ हिकु लाइन ड्रॉ कईसीं, ठीकु आहे। ऐं हिन लाइन खे असां चवंदासीं प्रिंसिपल एक्सिस या ऑप्टिकल एक्सिस। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन स्फीयर जी ॻाल्हि कंदासीं या असां हिन स्फीयर जी ॻाल्हि कंदासीं त हिन स्फीयर या हिन स्फीयर हिन ॿिन्ही स्फीयरनि जो कोई न कोई सेंटर हूंदो जंहिंखे असां सेंटर ऑफ कर्वेचर चऊं था। ऐं इन करे हिन खे मां C1 जो नालो ॾिनो ऐं हिन खे C2 जो नालो ॾिनो आहे। यानी हिन स्फीयर जो जेको सेंटर आहे उनखे असां C1 जो नालो ॾिनोसीं। यानी हीउ जेको आहे त असांजो सेंटर ऑफ कर्वेचर 1 आहे ऐं हीउ असांजो वरी सेंटर ऑफ कर्वेचर 2 आहे। ऐं सेंटर ऑफ कर्वेचर जे बारे में असां मिरर वारे लेक्चर में डिस्कस करे आया आहियूं, ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिननि स्फीयर्स जी असां ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त हिननि जा असांखे रेडियस ऑफ कर्वेचर बि मिलंदा। जे हिन पॉइंट खां वठी हिन सेंटर ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे इहो आहे असांजो R1 यानी रेडियस ऑफ कर्वेचर 1। अगरि हिन स्फीयर जी ॻाल्हि कंदासीं त इन जो बि असांजो हिन पॉइंट खां वठी हिन सेंटर ऑफ कर्वेचर ताईं वारो जेको डिस्टेंस आहे इन खे असां R2 जो नालो ॾिनोसीं, जेको आहे असांजो रेडियस ऑफ कर्वेचर 2, ठीकु आहे। त इन मां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई त जेकॾहिं असां लेंस खे डिस्कस कंदासीं त उन में असांखे 2 सेंटर ऑफ कर्वेचर मिलंदा ऐं 2 रेडियस ऑफ कर्वेचर बि मिलंदा। तो प्यारा ॿारो, हिते सिर्फ़ु असां जेका डिस्कस कईसीं उहा कईसीं कॉन्वेक्स लेंस जी। पर जेकॾहिं असां कॉनकेव लेंस जी ॻाल्हि कंदासीं त कॉनकेव लेंस में बि असांखे अहिड़े नमूने सां जेको आहे त सेंटर ऑफ कर्वेचर ऐं रेडियस ऑफ कर्वेचर मिलंदा, ठीकु आहे। छो त हीउ जेको कॉनकेव लेंस आहे इहो बि असांजो ॿिनि स्फीयर्स जे मेलाप सां ई ठहियलु आहे। उन्हनि जे मिलण सां ई असांखे हीउ जेको लेंस आहे उहो मिले थो। उन खां बाद में जेकॾहिं हाणे हितां ॾिसूं त सभ खां पहिरीं असां हीअ हिकु लाइन ड्रॉ कईसीं जंहिंखे असां प्रिंसिपल एक्सिस या ऑप्टिकल एक्सिस चऊं था। उन खां बाद में हीअ असांजा सेंटर ऑफ कर्वेचर थी विया, यानी हिन स्फीयर जो ही सेंटर ऑफ कर्वेचर ऐं हिन स्फीयर जो ही सेंटर ऑफ कर्वेचर, जंहिंखे असां C1 ऐं C2 जो नालो ॾिनो आहे। उन खां बाद में
जेकॾहिं असां हिन पॉइंट खां सेंटर ताईं ॻाल्हि कंदासीं त हीअ असांजो रेडियस ऑफ कर्वेचर 1 थींदो ऐं हीअ असांजो वरी रेडियस ऑफ कर्वेचर 2 थींदो। जेकॾहिं हिते असां लेंसिस जी ॻाल्हि कंदासीं त लेंसिस में कॉन्वेक्स लेंस हुजे या असांजो कॉन्केव लेंस हुजे, उन ॿिन्ही में असांजा जेके सेंटर ऑफ कर्वेचर आहिनि उहे असांखे 2 मिलंदा ऐं रेडियस ऑफ कर्वेचर बि 2 मिलंदा। पर जेकॾहिं असां हिननि ॿिन्ही जी ॻाल्हि कयूं पहिरियां बारो त हीअ जेके असां लेंस कया आहिनि उहे असां डबल कॉन्केव लेंस ऐं डबल कॉन्वेक्स लेंस खयो आहे। ठीकु आहे, जीअं त असां प्रीवियस लेक्चर में इन जे टाइप्स जे बारे में डिस्कस करे आया आहियूं। पर हिते हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो त अगरि जेकॾहिं असां हिते प्लेनो कॉन्वेक्स लेंस खणूं त उनजा असांखे सेंटर ऑफ कर्वेचर या रेडियस ऑफ कर्वेचर असांखे केतिरा मिलंदा। जेकॾहिं असां हिन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त हिन जी हिकिड़ी साइड कर्व आहे त याने हिन जो हिकिड़ो जेको हिसो आहे उहो त स्फेयर वारे पार्ट सां जेको आहे त मिले थो, यानी हिकिड़े मुकमिल स्फेयर जो ही असां हिकिड़ो पार्ट जेको आहे त खयो आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिते असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त हिते असांखे ही सेंटर ऑफ कर्वेचर बि हिन जो मिलंदो ऐं हिते रेडियस ऑफ कर्वेचर बि हिन जो हिकु पॉइंट वारो मिलंदो। पर जेकॾहिं असां हिन जी ॿी साइड खे ॾिसंदासीं त ॿी साइड असांजी प्लेन आहे, स्मूथ आहे, सिधी आहे, त हिते असांखे रेडियस ऑफ कर्वेचर कीअं मिलंदो। तो इन जे लाइ तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखी छॾियो पहिरियां ॿारो त जॾहिं असां वटि को अहिड़ो मतिलबु लेंस अची वञे जंहिंजी हिकिड़ी साइड कर्व हुजे ऐं उनजी ॿी साइड जेको आहे त प्लेन हुजे, यानी प्लेनो कॉन्वेक्स लेंस या प्लेनो कॉन्केव लेंस हुजे, त उनजी प्लेन साइड वारो जेको हिसो आहे उन जो जेको रेडियस ऑफ कर्वेचर हूंदो प्यारा ॿारो, उन जो डिस्टेंस जेको आहे उहो इंफिनिटी ते हूंदो। इहा पॉइंट तव्हां ज़हन नशीन करे छॾियो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हिते प्लेनो कॉन्केव लेंस खणूं प्यारा ॿारो त हिन जो ही जेको हिसो आहे उहो कर्व आहे, यानी हिते असांखे हिते असां ही स्फेयर ठाहियोसीं ऐं हीअ हुनजो सेंटर ऑफ कर्वेचर थी वियो ऐं हीअ हुनजो रेडियस ऑफ कर्वेचर थी वियो। पर इन जो ही जेको हिसो आहे इहो प्लेन आहे, त हिन प्लेन हिसे जो जेको रेडियस ऑफ कर्वेचर हूंदो प्यारा ॿारो उहो इंफिनिटी ते हूंदो। त हीअ असांजी हिकिड़ी इंपॉर्टेंट टर्म आहे जेका तव्हांखे ज़हन नशीन करणी आहे। उन खां बाद में हींअर असां हलूं था वरी ऑप्टिकल सेंटर जे तरफ़। त ऑप्टिकल सेंटर छा हूंदो आहे? अगरि जेकॾहिं हिन जी असां डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो त हिन जे लाइ चवे थो the point on the principal axis inside a lens through which a light ray passes without any deviation is called the optical center। यानी मरकज़ी महवर ते लेंस जे अंदरि उहो नुक़्तो जंहिंमां रोशनीअ जा शुआव बग़ैर कंहिं मोड़ जे गुज़रनि उनखे नज़री मर्कज़ चइबो आहे। हाणे इनखे सम्झूं था त असांजो ऑप्टिकल सेंटर छा हूंदो आहे। सभ खां पहिरीं असां हिते कॉन्वेक्स लेंस कयो आहे, हीअ हुनजी जेको आहे त प्रिंसिपल एक्सिस आहे। जीअं त मां तव्हांखे सम्झायुमि त असांखे डबल कॉन्वेक्स लेंस में असांखे 2 सेंटर ऑफ कर्वेचर मिलंदा, त इन करे हिते C1 ऐं C2 लिखियोसीं। मिसाली तौर ते प्यारा ॿारो कंहिं सोर्स मां हिकिड़ो असांजो रे अचे थो ऐं उहो इन लेंस मां गुज़रे थो, पर गुज़रण खां बाद में हू डेविएट नथो थिए, हू मुड़े नथो, उहो रे जेको आहे ॿिए तरफ़ जॾहिं निकिरे थो त उन में कंहिं बि क़िस्म जी का चेंज नथी अचे उनजी डायरेक्शन में, मतिलबु उहो सिधो ई उन मां गुज़री वञे थो पंहिंजी ओरिजिनल पाथ ते। उन खां बाद में अगरि जेकॾहिं ॿियो असां रे खणूं था त उहो बि असांजो अहिड़े तरीक़े सां गुज़रे थो। उन खां बाद में अगरि जेकॾहिं असां टियों रे खणूं था ऐं उहो बि अहिड़े तरीक़े सां गुज़रे थो। हाणे टई जेके रेज़ आहिनि उहे कंहिं हिकिड़ी पॉइंट तां असांजा जेको आहे त गुज़रनि था ऐं उहा इहा ई पॉइंट आहे जंहिं पॉइंट खे असां चऊं था ऑप्टिकल सेंटर। ठीकु आहे, त माना अहिड़ी पॉइंट जितां रेज़ गुज़रनि पर हू डेविएट न थियनि, हू मोड़ न खाइनि, इन पॉइंट खे असां चऊं था ऑप्टिकल सेंटर। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो बि टर्म आहे, उहा असांजो वरी ज्योमेट्रिकल सेंटर। हाणे ज्योमेट्रिकल सेंटर छा हूंदो आहे ऐं ऑप्टिकल सेंटर छा हूंदो आहे, इनखे अॻिते हली करे थोरो असां डिस्कस कयूं था। पर इन खां पहिरीं असां कॉन्केव लेंस जे जो जेको आहे त ऑप्टिकल सेंटर ॾिसंदासीं त उनजो ऑप्टिकल सेंटर किथे असांजो ठहे थो। मिसाली तौर ते हीअ रे आई विदाउट डेविएट जेको आहे त गुज़री वई, उन खां बाद में ॿी आई उहा बि विदाउट डेविएशन गुज़री वई, टीं रे आई उहा बि बिना कंहिं मुड़ण जे हिन पॉइंट तां गुज़री वई। हाणे हीअ जेका पॉइंट आहे प्यारा ॿारो, इहा असांजी आहे ऑप्टिकल सेंटर। हाणे जेकॾहिं असां ऑप्टिकल सेंटर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त ऑप्टिकल सेंटर जेको आहे उहो हुनजे लाइ चइजे थो the optical center can lie inside on the surface or outside the lens depending on the values of R1 and R2। चवे थो
त जेके असांजा ऑप्टिकल सेंटर आहिनि उहे जेको आहे त माना कॾहिं बि उन लेंस जे विच ते न हूंदा, उहे असांजा चेंज थी सघनि था। इनसाइड बि लेंस थी सघे थो, आउटसाइड लेंस जे बि थी सघनि था। छाजे करे त जेको असांजो ऑप्टिकल सेंटर आहे उहो डिपेंड करे थो असांजो R1 ऐं R2 ते, यानी रेडियस ऑफ कर्वेचर ते। जेको असांजो फर्स्ट रेडियस ऑफ कर्वेचर आहे ऐं सेकंड रेडियस ऑफ कर्वेचर आहे, उन ते डिपेंड करे थो। पर जेकॾहिं हाणे हिते असां वरी ज्योमेट्रिकल सेंटर जी ॻाल्हि कयूं त ज्योमेट्रिकल सेंटर छा आहे, उहो आहे उन लेंस जो विच। हाणे लेंस जो जेको विच आहे उहो कॾहिं बि चेंज न थींदो, चाहे असांजो कॉन्वेक्स लेंस हुजे या कॉन्केव लेंस हुजे। जेको बि असां लेंस खणंदासीं उनजो जेको विच हूंदो, उनजो जेको मर्कज़ हूंदो, उहो असांजो उन फिक्स पॉइंट ते हूंदो। पर ही जेको ऑप्टिकल सेंटर आहे प्यारा ॿारो, उहो असांजो चेंज थी सघे थो। पर हिन फिगर में, हिन डायग्राम में असांजो ज्योमेट्रिकल सेंटर ऐं ऑप्टिकल सेंटर हिकु ई पॉइंट ते आहिनि। पर हिते जेके असां लेंसिस पढ़ंदासीं प्यारा ॿारो, उहे उन में जेको आहे 99% जेको असांजो ऑप्टिकल सेंटर ऐं ज्योमेट्रिकल सेंटर्स हूंदा, उहे असांजा उन लेंस जे मर्कज़ ते ई हूंदा, यानी ज्योमेट्रिकल सेंटर ते ई असांजो ऑप्टिकल सेंटर हूंदो। जेकॾहिं असां उनजी बारीकीअ खे ॾिसंदासीं त असल में जेको असांजो ऑप्टिकल सेंटर आहे उनजी पोज़ीशन चेंज थी सघे थी। उहा डिपेंड कंहिं ते थी करे, उहा करे थी R1 ऐं R2 ते। ऐं उनखां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां प्यारा ॿारो, त जीअं असां मिरर में पढ़ियोसीं त जेको बि असां डिस्टेंस मेजर कयूं पिया, उहो पिया कयूं असां पोल खां। पर हिते जेको बि असां डिस्टेंस मेजर कंदासीं उनजे लाइ चवे थो ऑल डिस्टेंसिस मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर। हिते जेके बि असां डिस्टेंसिस मेजर कंदासीं उहे असां ऑप्टिकल सेंटर खां कंदासीं। ठीकु आहे। अॻिते असां जेके इमेजिस फॉर्म कंदासीं उन में जेके असांखे डिस्टेंस रिक्वायर्ड हूंदा या डिस्टेंस असांखे जेको आहे त मालूम करणा हूंदा, उहे सभई असां डिस्टेंस जेके आहिनि किथां मेजर कंदासीं, ऑप्टिकल सेंटर खां मेजर कंदासीं। उनखां बाद में लास्ट पॉइंट ते था हलूं, जेका आहे असांजी वरी फोकस, या असां हुनखे फोकल पॉइंट बि चवंदा आहियूं। हिते जेके असांखे फोकल पॉइंट्स मिलंदियूं प्यारा ॿार, उहे असांखे ॿ मिलंदियूं। हाणे जेकॾहिं असां फर्स्ट फोकस जी ॻाल्हि कयूं या फोकल पॉइंट जी ॻाल्हि कयूं, त उहा असां जेको आहे कहिड़ी कंसीडर कंदासीं, उनजे लाइ हीअ असां कॉन्वेक्स लेंस कयोसीं। हाणे हीअ असांजी जेको आहे त प्रिंसिपल एक्सिस आहे। हाणे हिन प्रिंसिपल एक्सिस मां कंहिं हिकिड़ी पॉइंट ते असां ऑब्जेक्ट रखियो आहे। हाणे इन ऑब्जेक्ट तां या इन पॉइंट तां असां ॿ रेज़ जेको आहे त खयूंसीं, ऐं उहे रेज़ हिन लेंस सां टकराइजण खां बाद में, इन थियण खां बाद में उहे प्रिंसिपल एक्सिस जे पैरेलल वयूं। हाणे जॾहिं ही प्रिंसिपल एक्सिस जे पैरेलल वयूं त हीअ जेका पॉइंट आहे, जंहिं पॉइंट तां असां जूं इहे रेज़ निकितियूं, ठीकु आहे। हाणे इन पॉइंट खे असां चवंदासीं F1 यानी फोकस 1 या फोकल पॉइंट 1। ऐं उनखां बाद में जेकॾहिं असां हाणे कॉन्केव लेंस जी ॻाल्हि कंदासीं त कॉन्केव लेंस में बि अहिड़े नमूने सां असां वटि ॿ रेज़ आहियूं, ठीकु आहे। पर उहे उन हिकु पॉइंट खां नथियूं अचनि, उन्हनि जा सोर्सिस जेके आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि। पर अचण खां बाद में जॾहिं हिन लेंस सां टकरायूं, टकराइण खां बाद में उहे ॿई जेके रेज़ आहिनि उहे रिफ्रेक्ट थियूं कहिड़ी डायरेक्शन में, जेको आहे त पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। अगरि जेकॾहिं असां हिन रेज़ जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हिननि रेज़ जी जेका ओरिजिनल डायरेक्शन आहे उहा कहिड़ी आहे, उहा हीअ आहे, ठीकु आहे। पर हिन लेंस जे करे उन्हनि पंहिंजी डायरेक्शन चेंज कई, पर हिन जी हीअ जेका डायरेक्शन आहे, जंहिं मतिलबु हिकिड़ी इमेजिनरी पॉइंट ते हीअ अची करे मिलनि थियूं, हीअ जेका पॉइंट आहे इहा असांजी आहे F1 यानी फर्स्ट फोकस या फोकल पॉइंट फर्स्ट। उनखां बाद में जेकॾहिं हाणे असां सेकंड फोकस जी तरफ़ हलूं, त सेकंड फोकस असांजो कहिड़ो हूंदो, उनजे लाइ चवे थो त मिसाल जे तौर ते ॿ असांजूं रेज़ आहियूं, उहे पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आहियूं, ऐं उनखां बाद में हिन लेंस सां टकराइजण खां बाद में कंहिं हिकिड़ी पॉइंट ते अची करे मर्ज थियूं, मीट कयो उन्हनि हिकिड़ी पॉइंट ते, त हीअ जेका पॉइंट आहे इहा आहे असांजी वरी फोकस 2। ऐं जेकॾहिं असां वरी कॉन्केव लेंस जे केस में ॾिसूं त उन में छा थो चवे, उन में चवे थो त मिसाल जे तौर ते ॿ असांजूं रेज़ आहियूं जेके आहियूं पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस, ऐं उनखां बाद में ही असांजूं हिते डेविएट थी वयूं, माना हिक ॿिए खां परे थी वयूं। उनखां बाद में ही जेके डेविएट असांजूं ॿ रेज़ थी वयूं आहिनि, इन्हनि जे असां वरी बैकवर्ड जेका त लाइन ड्रॉ कंदासीं। हाणे जॾहिं बैकवर्ड इन जी असां लाइन ड्रॉ कईसीं त इहे जेके लाइन्स हुयूं इहे असांजूं हिन पॉइंट ते अची करे मिलियूं, त हीअ जेका पॉइंट आहे इहा आहे असांजी वरी F2 यानी फोकस 2। ठीकु आहे प्यारा ॿारो, इहो हुयो असांजो इहो लेक्चर। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ लेक्चर जेको आहे सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।